धरती उथली पवे या आसमान लर्ज़ी पवे जो मुंहिंजो प्यार नच जहिड़ो आहे नचजंदो। अहिड़ा तावीज़ जो सॼो सारो हुनजो ई थी वञे, मूंखे लेखींदे बि कोन। हाँ सरदारनि ऐं हिन धरतीअ जे वॾेरनि सां जंहिं बि उचायो आहे उहे बेकफ़ना थी मरंदा आहिनि। छा औरत घटाए मर्द खां मां दोस्तों वॾी ख़ुशख़बरी अची चुकी आहे तव्हांजे लाइ। जी हाँ दोस्तों, अॼु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं चंड ग्रहण जी दोस्तों पुरमो अची चुको आहे, जंहिंजो इंतज़ारु हुयो उहो इंतज़ारु ख़तमु। जी हाँ दोस्तों, चंड ग्रहण 10 अगस्त ते हलंदो दोस्तों। सीरियल ड्रामो चंड ग्रहण अब्बास गुल ऐं इरफान शेख जो, जंहिंजी तव्हांखे असां बार बार अपडेट ॾेई रहिया हुआसीं, उहो ड्रामे जो पुरमो अची वियो। हाणे पहिरियों एपिसोड 10 अगस्त ते स्टार्ट थियो दोस्तों असां तव्हांखे यको लॻातार इहा असां कोशिशि कईसीं तव्हांखे शुरू खां वठी मां अपडेट ॾिनी हुई चंड ग्रहण जी, ऐं तव्हांखे मां इहो ॿुधायो त पुरमो जो तव्हां इंतज़ारु कयो, जॾहिं पुरमो ईंदो उन खां पोइ एपिसोड हलंदो। पुरमो अची वियो, नालो हर शइ तव्हांजे साम्हूं ज़ाहिर थी वई। चंड ग्रहण तव्हां पहिरियों इतबार बि न कंदा हुओ इहो ड्रामो आहे, हाणे तव्हां पुरमो ॾिठो हूंदो, चंड ग्रहण सभु कुझु तव्हांजे साम्हूं लिखिजी आयो ऐं वीडियो बि तव्हां ॾिठो दोस्तों। इन जो हाणे पहिरियों एपिसोड 10 अगस्त ते हलंदो ऐं दिलि जाए करे तव्हां वेही रहो, असांजी अपडेट पकी हूंदी आहे। इन जी सभ खां पहिरियां मूं अपडेट ॾिनी हुई, तव्हांखे यादि हूंदो जे तव्हां मुंहिंजा पुराणा सब्सक्राइबर आहियो। अॼु इन जो तव्हांखे यकीन अची वियो हूंदो त उदासी टीवी जेको अपडेट ॾींदो आहे पकी अपडेट ॾींदो आहे। इन ख़ुशी में लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा।